ॿाहिरनि जो पाण में जेड़ो थींदो अणबणत थींदी तकरार थींदो घर में ॿ ठिकर ज़रूर ठरकंदा। अल्लाह से फरमायो फास्लिहू बैना अखवैकुम, पोइ वॾनि ॿारनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराए। घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो, मुल्क जो वॾो। क़ुरान तो फरमाए उन्हनि वॾनि ॿारनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। वसुलहु ख़ैरु, सुलह भलो अथव, सुलह भलो, रुसण चङो न आहे। असांजो मौलाना अब्दुल्ला चाचो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो, मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 मिनट घणी ज़िंदगी, छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो कान मिक़दारुहु 50,000 सना, क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल जो थींदो। हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल जो थिए पर 60 खां 70। नबी साईं फरमायो मुंहिंजे उम्मत जी उम्र 60 खां 70 मथे को ईंदो ऐं 70 खां मथे उम्र कम करे। अखियुनि खां अंधा थी वञो, कननि खां ॿोड़ा, ॾंद भॼी पवनि, वात मां गिग, नक मां सिंग, गोॾनि में सूर, चेल में सूर, सॼी रात पिया खंघूं, पंहिंजी निंड बि हराम त घर जे भातियुनि जी निंड बि वई। 80 साल 90 साल जो माण्हू थींदो आहे पाण चवंदो आहे बसि हाणे मरा आहे, पाण ई चवंदो त बसि हाणे मरा। पुट बि चवंदा या अल्लाह बाबे खे हाणे पंहिंजो कर। भले में भली उम्र 63 साल, नबी साईं जी उम्र मुबारक 63 साल ही नबी उम्र ही है। दुआ कयो 63 साल खां अॻे अॻे हलिया बस। वॾा चवंदा आहिनि अल्लाह हलंदी हलाए, चवंदा आहिनि पंहिंजी ज़ाल जो मोहताज, पंहिंजी ज़ाल जो मोहताज न बन। पुट त पंहिंजी जाए पर ज़ाल जी मोहताजी रब बचाए। कुरान तो फरमा क़यामत जे ॾींहुं पाण इंसान चवंदो, रब पुछा कंदुसि क़ाल कम लबिस्तुम फिल अर्ज़ि अदद सनीन, ओ मुंहिंजा बाना दुनिया में तूं केतिरो वक़्तु टिकी आहीं। पाण बाना चवंदा क़ालू लबिस्ना यौमन औ बअद यौम, या अल्लाह असां हिकिड़ो ॾींहुं या ॾींहं जो हिसो या ॾींहं जी घड़ी दुनिया में टिकियासीं। आखिर जे ॾींहं जे मुक़ाबले में ही 60 साल 70 साल ॾींहं जी हिकु घड़ी आहे। मौलाना चाहे 3 मिनट ज़िंदगी जा हिकु न रुसो, मरण खां पोइ वारो रुसण तव्हांजो काफ़ी आहे। जेको मरियो पीउ खां रुसियो, अम्मा खां रुसियो, भाइरनि खां रुसियो, औलाद खां रुसियो, ज़ाल खां रुसियो, दोस्तनि खां रुसियो, अबो मथां बीठो आहे रोए थो पियो, पुट थोरो त अबे सां ॻाल्हाए, अबे सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहे। अम्मा मथां बीठी आहे रोए थी पई मुंहिंजा शहज़ादा, थोरो त अम्मक सां ॻाल्हाए, अम्मक सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहे। भाइर भेनरूं मथो रोन था पिया, जोड़ी छिनियूं पियो वञी, कुझु त असां सां ॻाल्हाए, भाइरनि सां नथो ॻाल्हाए, भेनरुनि सां नथो ॻाल्हाए। घरवारी मथो बीठी आहे रोए थी पई, ओ मुंहिंजे ज़िंदगी जा हमराज़, मां तुंहिंजे करे अबो छॾियुमि, अम्मा छॾियमि, भाइर भेनरूं छॾियुमि, अॼु अकेलो ई मूंखे छॾियूं पियो वञी। घरवारी सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। बचड़ा मथो रोन पिया था, बाबा कंहिंजे हवाले कयूं पियो वञी, बच्चन सां नथो ॻाल्हाए। हिन जा जानी यार दिली दोस्त जन सां राति राति कचहरी कंदो हो, रात खुटी वेंदी पर यार जी कचहरी न खुटंदी। अॼु हे दोस्त हिन जे जनाज़े ते आया,
पर कंहिंखो हवाल वठण जे लाइ तयार न आहे। मुसलमानों इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे। जेको मरी वियो अहिड़ो रुसियो जो वरी क़यामत ताईं परतियो ई कोन। आयो केरु परती हलो भला तव्हां जखराणी जे कब्रिस्तान ॾे सभु मेड़ खणी ईंदा। इहो ई रुसण काफ़ी आहे। इन जे करे अल्लाह सां फरमा वसुलहु खैर सुलह भलो अथव। वो सुलह जो वॾी सूरत हिकिड़ी त तव्हांजो दुश्मन तव्हां ॾे मेड़ खणी अचे हूंदो त न्याणियूं वठी ईंदो, अमड़ खे वठी ईंदो, ॻोठ जा वॾड़ा वठी ईंदो, ॿी ज़ात वारो हूंदो त आलम वठी ईंदो, मुर्शिद वठी ईंदो, मुअज़्ज़िज़ चङा माण्हू वठी ईंदो। शाह साहब फरमायो पाए आहे पलव में अंगण जे अचन ॾिसण सां तिन खे मदियूं मुंहुं न ॾिजनि। अदियूं अब्दुल लतीफ़ चए तोड़े कचायूं कन तब माफ़ कजना मेंदरा। शाह साहब फरमाए तो केर मेड़ खणी अचे त मेड़ खे मां ॾिजां, उन्हनि खे पुराणियूं यादूं चाचाजूं न कराइजां, मेड़ा ई ताना न ॾिजां, लठ हथ में न खणजां, माफ़ करे छॾजान। छो त रब फरमाए थो जॾहिं दुश्मन मुंहिंजे दर ते ईंदो आहे माफ़ी वठण जे लाइ त मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां। तव्हां वटि बि केरु माफ़ी वठण जे लाइ अचे त तव्हां बि माफ़ करे छॾियोसि। माफ़ करणु भलो अथव। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। बाबा क़ब्र में असांखे माफ़ी खपे या तव्हां बुक्स माण्हू आहियो तव्हांखे माफ़ी जी ज़रूरत न? हर कंहिंखे ख़बर आहे पंहिंजे हाल जी। क़ब्र में असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे, आख़िरत में बि असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते माफ़ी जी ज़रूरत आहे। हदीस में चए थो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला फरमाईंदो जन मुंहिंजे बाननि खे माफ़ कयो, मां रब बि अॼु उन्हनि खे माफ़ कयो। मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जंहिं पूरी ज़िंदगी नबी सां जेड़ा कया, जंहिंजी क़यादत में 70 नबी जा सहाबी उहद जे मैदान में शहीद थी विया। नबी जे प्यारे चाचे जनाब हज़रत अमीर हमज़ा जा 11 टुकड़ा जंहिं 40 ॾींहं मदीने जो घेरो कयो, जो साईं जन खां केतिरियूं नमाज़ूं क़ज़ा थी वयूं। इहो मक्के जो सरदार फतह मक्की जे मौके ते नबी जे कदमनि में किरी पियो, रोए तो जो तुझे मां कलमो तो पढ़ा, मां माफ़ी तो वठां। अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो, जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे महबूब खे चओ लैस लक मिनल अम्र शै औ यतूब अलैहिम औ युअज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। ओ मुंहिंजा महबूब ज़ुल्म त कयो अथई जो तो जड़े रहमतुल लिल आलमीन नबी सां सॼी ज़िंदगी गुज़रियो आहे। पर मुंहिंजा सोना अॼु जेकर इहो मके जो सरदार जनाब अबू सुफियान तौबा तो करे, माफ़ी तो वठे, कलमो तो पढ़े, मुबारक नीज़ मां रब माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं बि माफ़ करे छॾी। वरी जनाब अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंद कुरारी, उनखे भी खबर पई त जो माफ़ी जा दरिया पिया था वहनि। इहा कुरारी हिंद जंहिं वाशी खे पैसा ॾिना त अमीर हमज़ा जूं अखियूं बि कढी आहे, कन बि कपिया, चपड़ा बि वढिया, उनजो पेट चिरे करे उनजो जिगर बि कढी आहे। एॾी गुनहगार माई उनखे ख़बर पई त जो माफ़ी जा दरिया पिया था वहनि। साईं जन वटि आई,
मुझा साईं मां भी कलमो थी पढ़ा माफी थी वठा रब फरमायो मुझा महबूब जेकरे या कुरानी हिंद भी अज तौबा थी करे कलमो थी पढ़े मुबारक दी रब माफी दई छडी वा सोना तू भी माफ करे छडी वरी थोड़ी देर के बाद वाशी आयो साहबा तो कद जा वाशी से वाशी आयो हजरत अमीर हमजा जो कत्ल आयो नबी से फरमायो मोटिया जो हटायो मता बददुआ निकरी वने तबाही पोया